अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में तव्हां सभिनी खे भलीकार। आऊं आहियां मोहम्मद उस्मान। गुज़िरियल लेक्चर में असां टाइप्स ऑफ प्रोनाउंस के डिस्कस कयो हुयोसीं, जंहिंमें पॉसेसिव प्रोनाउन, पर्सनल प्रोनाउन ऐं डेमोन्स्ट्रेटिव प्रोनाउन असां डिस्कस करे चुका आहियूं। अगर तव्हां उहो लेक्चर नाहे ॿुधो, नाहे ॾिठो, त पहिरियां उहो तव्हां ज़रूरु ॾिसंदा। उन खां पोइ ही लेक्चर तव्हांखे वधीक सम्झण में आसानी कंदो। अॼु असां टाइप्स ऑफ प्रोनाउंस जा जेके बाक़ी रहियल टाइप्स आहिनि उन्हनि खे डिस्कस कंदासीं। सभ खां पहिरियां असां वटि मिलियल आहे रिलेटिव प्रोनाउन। रिलेटिव प्रोनाउन खे सिंधीअ में ज़मीर मौसूल चवंदा आहिनि। ज़मीर मौसूल जी असां डेफिनेशन, उन जी वस्फ़ पढ़ंदासीं। उन खां पोइ असां उनखे एग्ज़ाम्पल तौरु सम्झण जी कोशिशि कंदासीं त जुमिले में रिलेटिव प्रोनाउन कीअं थो इस्तेमालु थिए। सो अचो त स्टार्ट था कयूं। सभ खां पहिरियां डेफिनेशन ॾिसंदासीं। रिलेटिव प्रोनाउन इज़ अ प्रोनाउन। रिलेटिव प्रोनाउन यानी ज़मीर मौसूल। रिलेटिव प्रोनाउन इज़ अ प्रोनाउन। रिलेटिव प्रोनाउन जेको आहे उहो हिकिड़ो प्रोनाउन आहे दैट हैड्स एन एडजेक्टिव क्लास, जेको एडजेक्टिव क्लास जे साम्हूं अचे थो, उन जे अॻियां अचे थो, उन जे मुंड में अचे थो, जेको एडजेक्टिव क्लास जी नुमाइंदगी करे थो। हाणे हिते लफ़्ज़ जेको आहे एडजेक्टिव मिलियल आहे असांखे ऐं ॿियो मिलियल आहे क्लास। हाणे ही ॿ जेके आहिनि अलॻि सां टॉपिक्स आहिनि जेके असां अलॻि अलॻि करे पढ़ंदासीं। एडजेक्टिव हिकिड़ो अलॻि पार्ट ऑफ स्पीच आहे, उन जा टाइप्स उन खे असां डिटेल में कंहिं ॿी वीडियो में डिस्कस कंदासीं। अहिड़े तरीक़े सां पार्ट्स ऑफ सेंटेंसिस जो जॾहिं असां लेक्चर कंदासीं, जॾहिं असां उन टॉपिक खे पढ़ंदासीं त पोइ उन में असां क्लास खे बि डिस्कस कंदासीं। क्लास छा खे था चऊं, टाइप्स ऑफ क्लासिस कहिड़ा आहिनि। पर फ़िलहालु असांखे हिन डेफिनेशन सम्झण जे लाइ असांखे थोरो हिननि जो बि इंट्रोडक्शन करणु खपे। हिकिड़ी हिकिड़ी लाइन में असां हिननि जी थोरी सम्झाणी ॾींदासीं, असां हिनखे थोरो सम्झंदासीं त जीअं असांजी जेका हीअ डेफिनेशन आहे रिलेटिव प्रोनाउन जी, उहा असांखे सम्झ में अची वञे। सो सभ खां पहिरियां मां एडजेक्टिव जे बारे में ॿुधाईंदो हलां त एडजेक्टिव जेको आहे सो हिकिड़ो अहिड़ो लफ़्ज़ हूंदो आहे जेको कंहिं बि नाउन जे बारे में वधीक ॿुधाईंदो आहे। ठीकु आहे, घणो डिटेल में हिनखे कोन था असां डिस्कस कयूं। मां सिर्फ़ु एतिरो थो ॿुधायां त एडजेक्टिव हिकिड़ो लफ़्ज़ आहे जेको कंहिं बि नाउन जे बारे में वधीक ॿुधाईंदो आहे। मिसाल तौरु ग्रीन शर्ट। हाणे हीउ जेको लफ़्ज़ आहे हीउ नाउन आहे, ठीकु आहे। ग्रीन जेको लफ़्ज़ आहे उहो हिन शर्ट जे बारे में वधीक इंफॉर्मेशन थो ॾिए त हिकु शर्ट आहे जेका साई आहे रंग जी। ख़ाली असां शर्ट चऊं हा त इहो नाउन थी वञे हा, पर असां उन सां हिकिड़ो लफ़्ज़ इज़ाफ़ी शामिलु कयो आहे जेको उन नाउन जे बारे में आहे। हिन जी पंहिंजी का हैसियत कान्हे का। हीउ जेको लफ़्ज़ इस्तेमालु थियो आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिन खे नाउन जी मॉडिफिकेशन करणी आहे, नाउन जे बारे में वधीक इंफॉर्मेशन ॾियणी आहे। अहिड़े तरीक़े सां टॉल बॉय, टॉल बॉय, हीउ बॉय नाउन आहे। टॉल जेको आहे एडजेक्टिव आहे जेको हिन बॉय जे बारे में आहे। सो एडजेक्टिव यानी अहिड़ो लफ़्ज़ जेको कंहिं बि नाउन या नाउन फ्रेज़ जे बारे में ॿुधाए, वधीक ॿुधाए का इंफॉर्मेशन ॾिए। उन खां पोइ अचूं था क्लास ते। क्लास असां चवंदा आहियूं जुमिले जो हिकु अहिड़ो हिसो जंहिंमें वर्ब बि हुजे ऐं उन जी माना मुकमल हुजे, पर उहो हूंदो हमेशह जुमिले जो हिसो आहे। मुकमल जुमिलो असां उनखे कॾहिं कॾहिं असां उनखे मुकमल जुमिलो नथा सॾे सघूं, छो जो मुकमल जुमिलो जेको हूंदो आहे उहो मुख़्तलिफ़ क्लासिस ते डिपेंड करे थो। कि कॾहिं कॾहिं उन में हिकिड़ो क्लास हूंदो आहे, कॾहिं हुन में ॿ क्लासिस हूंदा आहिनि, कॾहिं हुन में 3 क्लासिस हूंदा आहिनि। सो क्लास असां हुनखे चवंदा आहियूं त क्लास असां जुमिले जे कंहिं हिसे खे चवंदा आहियूं जंहिं हिसे में वर्ब बि हुजे ऐं उहा माना उन जुमिले में उन जी का अलॻि सां हैसियत बि हुजे। अचूं था इनखे असां वधीक वरी कंहिं ॿिए लेक्चर में पढ़ंदासीं। टाइप्स ऑफ क्लासिस कहिड़ा हूंदा आहिनि उनखे मुकमल तरीक़े सां अलॻि सां हिनखे पढ़ण जी कोशिशि कंदासीं। अचूं था पंहिंजी डेफिनेशन जी तरफ़ वापसि था अचूं त रिलेटिव प्रोनाउन इज़ अ प्रोनाउन। रिलेटिव प्रोनाउन हिकिड़ो प्रोनाउन आहे, हिकिड़ो ज़मीर आहे दैट हेड्स इन एडजेक्टिव क्लास, यानी एडजेक्टिव क्लास जे मुंड में अचण वारो लफ़्ज़ जेको उन एडजेक्टिव क्लास जे बिल्कुलु शुरूआत में अचे, उहो लफ़्ज़ कंहिं न कंहिं नाउन जे बारे में ॿुधाईंदो हुजे या उन नाउन जी जाइ ते इस्तेमालु थींदो हुजे, उनखे असां रिलेटिव प्रोनाउन चवंदा आहियूं। अचूं था, ही कुझु जुमिला मिलियल आहिनि। हिननि जुमिले में असां ॾिसंदासीं त रिलेटिव प्रोनाउन कहिड़ो आहे ऐं उहो कीअं थो इस्तेमालु थिए। सभ खां पहिरियां सेंटेंस पढ़ंदासीं। द मैन whom we met won the hearts।
उहो शख़्स उहो माण्हू जंहिंसां असां मिलियासीं उन दिलियूं खटे वरितियूं। हीउ जेको द मेन आहे ही नाउन आहे, ठीकु आहे, नाउन फ्रेज़ आहे। हीउ जेको होम लफ़्ज़ आहे इहो होम लफ़्ज़ रिलेटिव प्रोनाउन आहे। असां ॾिसंदासीं कीअं रिलेटिव प्रोनाउन आहे। रिलेटिव प्रोनाउन असां छा पढ़ियोसीं? रिलेटिव प्रोनाउन हिकिड़ो प्रोनाउन हूंदो आहे जेको एडजेक्टिव क्लाज़ जे बिल्कुलु पहिरियां ईंदो आहे। दैट हेट्स एन एडजेक्टिव क्लाज़। ही एडजेक्टिव क्लाज़ आहे। एडजेक्टिव क्लाज़ छो आहे? छो जो हीउ जेको जुमिले जो हिसो आहे, हीउ जेको जुमिले जो हिसो आहे हिन में वर्ब बि आहे, ठीकु आहे। मां तव्हांखे ॿुधायो त क्लाज़ अहिड़ो हूंदो, अहिड़ो जुमिले जो हिसो थींदो आहे जंहिंमें वर्ब बि हुजे ऐं उहो उन जुमिले में कंहिं ॿिए हिसे जी मुकमल माना ॿुधाईंदो हुजे। हाणे ॾिसो हीउ जेको जुमिले जो हिसो आहे हीउ सॼी जेको आहे सो ॻाल्हि हिन शख़्स जे बारे में आहे ऐं हीउ शख़्स पाण ख़ुदि नाउन आहे। त जेको हीउ जेको जुमिले जो हिसो आहे हिन खे असां क्लास था चऊं, जेको हिन नाउन जे बारे में वधीक ॿुधाए थो उन जी जाइ ते इस्तेमालु थियो आहे। बल्कि मां त चवां थो हुन जी जाइ ते इस्तेमालु थियो आहे। हीउ जेको बि जुमिलो आहे, जुमिले जो हिसो आहे, उहो हिन शख़्स जे बारे में आहे। द मैन हूम वी मेट, हिकु माण्हू जंहिंसां, हिकु शख़्स उन सां जंहिंसां असां मिलियासीं, हूम वी मेट, जंहिंसां असां मिलियासीं, वन द हार्ट्स, उन दिलियूं खटे वरितियूं। त हीउ जेको होम लफ़्ज़ आहे इहो बेसिकली रिलेटिव प्रोनाउन आहे जेको ऑब्जेक्ट, जेको जुमिले जो ऑब्जेक्ट आहे उन ऑब्जेक्ट जी जाइ ते इस्तेमालु थियो आहे ऐं उहो ऑब्जेक्ट यकीनन नाउन फ्रेज़ आहे। त सिंपल करे असां ईअं सम्झूं त अहिड़ो लफ़्ज़ जेको एडजेक्टिव क्लाज़ जी नुमाइंदगी कंदो हुजे, बिल्कुलु उन जे अॻियां ईंदो हुजे, ठीकु आहे, ऐं उहो एडजेक्टिव क्लाज़ जेको आहे उहो नाउन जी जाइ ते इस्तेमालु थियो हुजे, नाउन जे बारे में ॿुधाईंदो हुजे, नाउन खे रिप्रेज़ेंट कंदो हुजे, अहिड़े वर्ड खे, अहिड़े एडजेक्टिव क्लाज़ जे लफ़्ज़ खे असां प्रोनाउन चवंदा आहियूं, रिलेटिव प्रोनाउन चवंदा आहियूं। अचूं था हेठि ॿिए एग्ज़ाम्पल ते। द पर्सन हू बॉट हिज कार फाउंड अ वॉच अंडर अ सीट। अ पर्सन शख़्स जंहिं नई कार वरिती, हीउ जेको लफ़्ज़ आहे हू इहो रिलेटिव प्रोनाउन आहे। हिकु शख़्स जंहिं नई कार वरिती उन सीट जे हेठां वॉच लधी, माना कार जी सीट आहे, उन सीट जे हेठां उन वॉच लधी, जेका नई कार उन वरिती उन जे सीट जे हेठां वॉच पई हुई जेका उन लधी। कंहिं लधी? द पर्सन। हीउ नाउन आहे, नाउन फ्रेज़ आहे। हीउ जेको लफ़्ज़ आहे इहो हिन जे बारे में आहे ऐं हिन लफ़्ज़ खे हिन हिसे खे कटे छॾींदासीं त हिन जुमिले जे जेके हिसे जी पंहिंजी माना जेका आहे उहा अलॻि सां असांखे सम्झ में न ईंदी। तव्हां ॾिसो, द पर्सन कटे था छॾियूं, हू बॉट हिज कार, जंहिं कार वरिती। कंहिं कार वरिती? को शख़्स आहे, यकीनन ही शख़्स आहे जंहिंजे बारे में असां ॻाल्हाए रहिया आहियूं, जंहिंजी जाइ ते असां लफ़्ज़ हू इस्तेमालु करे रहिया आहियूं। सो यकीनन ही नाउन फ्रेज़ आहे जंहिंजी जाइ ते ही लफ़्ज़ इस्तेमालु थियो आहे, जेको प्रोनाउन आहे, जेको एडजेक्टिव क्लाज़ जी नुमाइंदगी करे थो, अॻियां थो अचे। अहिड़े एडजेक्टिव क्लाज़ जे नुमाइंदगी कंदड़ लफ़्ज़ खे जेको कंहिं नाउन जे बारे में ॿुधाईंदो हुजे, जेको कंहिं नाउन जी जाइ ते इस्तेमालु थींदो हुजे, उनखे असां रिलेटिव प्रोनाउन चवंदा आहियूं। अचूं था हेठि ऐं आख़िरी एग्ज़ाम्पल ते। माई न्यू डॉग ही नाउन फ्रेज़ आहे, ठीकु आहे। माई न्यू डॉग विच आई बॉट, जेको मां ख़रीद कयो, जेको मां ख़रीद कयो, जेको लफ़्ज़ जेको आहे इहो हिन डॉग जे बारे में आहे। मुंहिंजे डॉग, माई न्यू डॉग, मुंहिंजे नए डॉग जे बारे में आहे। विच आई बॉट लास्ट ईयर, जेको मां गुज़िरियल साल वरितो। लव्स ग्रीन बीन्स, उहे सावा मटर पसंदि करे थो, यानी सावा मटर खाइणु पसंदि करे थो। मुंहिंजो नओं कुतो जेको मां गुज़िरियल साल ख़रीद कयो हुयो, वरितो हुयो,
लफ़्ज़ ग्रीन बीन्स। हाणे हीउ जेको लफ़्ज़ आहे विच इहो डॉग जे बारे में आहे ऐं हीउ लफ़्ज़ जेको आहे रिलेटिव प्रोनाउन आहे जेको नाउन जी जाइ ते इस्तेमालु थियो आहे ऐं हीउ जेको लफ़्ज़ आहे इहो एडजेक्टिव क्लाज़ जी नुमाइंदगी थो करे। सो अहिड़ो लफ़्ज़ जेको एडजेक्टिव क्लाज़ जे बिल्कुलु शुरूअ में अचे ऐं उहो कंहिं नाउन जी जाइ ते इस्तेमालु थिए उनखे असां रिलेटिव प्रोनाउन चवंदा आहियूं। सो मां कोशिशि कई तव्हांखे सम्झाइण जी रिलेटिव प्रोनाउन। हीउ हिकिड़ो बहरहाल ॾुखियो टॉपिक आहे पर हिन खे वधीक सम्झण जे लाइ असांखे पहिरियां एडजेक्टिव बि पढ़णो पवंदो, उनखां पोइ असांखे क्लास बि पढ़णो पवंदो त जीअं असांखे मुकमल तौरु हिन डेफिनेशन खे ऐं हिन जे एग्ज़ाम्पल्स खे असां सम्झी सघूं। असां कंहिं ॿी वीडियो में रिलेटिव प्रोनाउन खे डिटेल में डिस्कस कंदासीं त रिलेटिव प्रोनाउन जुमिले में अञा वधीक कहिड़ी अहमियत रखे थो ऐं उन जा जेके मुख़्तलिफ़ इस्तेमालु आहिनि उन में मुंझाईंदड़ जेके ॻाल्हियूं आहिनि उहे कहिड़ियूं आहिनि। सो हीउ बहरहाल हिकिड़ो थोरो डिटेल में डिस्कस करण वारो टॉपिक आहे। अॼु असां हिन खे सिर्फ़ु मुख़्तसिर सम्झण जी कोशिशि कई आहे। मूंखे उमेदु आहे तव्हांखे हीउ वीडियो जेको आहे लेक्चर सम्झ में आयो हूंदो ऐं ॾिसंदा रहो ऐं मुंहिंजा जेके नेक्स्ट लेक्चर्स आहिनि उहे बि प्रोनाउन सां तालुक़ु रखनि था ऐं ज़रूरु